बैत ऐं उनजे लिसानियाती पहलूअ ते मुंहिंजो हीउ पेपर आहे। त अयाज़ जे बैत सां ई शुरू कबो। ऐं बैत में छाकाणि ही क्लासिकल सिन्फ़ जेका आहे उन में काज़ी कादन खां वठी शाह करीम खां वठी मियां इनायत ऐं शाह लतीफ़ ताईं उन्हनि कमाल कयो आहे। पर जदीद दौर में हिन क्लासिकल सिन्फ़ में जेको अयाज़ उन ते तबाज़माई कई आहे उनजो बि पंहिंजो मुनफ़द रंग आहे। त अयाज़ चयो त मान भिटाईअ बैत सामी वेस सलूकड़ा, मान भिटाई बैत सामी वेस सलूकड़ा, खूरा मुंहिंजा खेत रेड जनी में रत जो। ऐं चयईं त ही जो मुंहिंजो बैत आ तो वटि अॻु ई हो, ही जो मुंहिंजो बैत आ तो वटि अॻु ई हो, आहे ॾिनो तो मूं गुल छिनी वाव मां। बैत क्लासिकल सिंधी शाइरीअ जी निज ऐं निर्मल सिन्फ़ आहे। हिन सिन्फ़ सिंधी समाज जे जीवत मां जनमु वरितो आहे। उन ई करे उन में न सिर्फ़ु सिंध जी तारीख़ तहज़ीब जा चिटा अक्स पसी सघजनि था, पर उन जे हैयत मिज़ाज लिसानियाती लब लहजे मौसीक़ियत ऐं आहंग जो पिणु रसीलो ऐं सिंध तहज़ीब जी रवायतुनि मुवाफ़िक़ मिज़ाज बि मिले थो। शेख अयाज़ जो बैत क्लासिक ऐं जिदत जो हसीन संगम आहे, जंहिंमें न फ़क़ति लोक मुहावरनि, फ़िक्री इस्तिलाहनि, पहाकनि, मतरूक ऐं मुरविज नवनि लफ़्ज़नि जो जझो ज़ख़ीरो मिले थो, पर उन में कमाल जी रवानी ऐं रूह खे मोहींदड़ तरन्नुम जो बि हिकिड़ो जझो अंग मौजूदु आहे। अयाज़ बैत खे रवायती रंग ऐं रवाजी मौज़ूअनि मां कढी नए अंदाज़, एहसास ऐं पंहिंजे दौर जे मारूज़ी हालतुनि सां हम आहंग बणाए पेश करण खां अलावा निज निबार ॿोलीअ सां मालामाल पिणु कयो आहे। शेख अयाज़ जे बैतनि में न फ़क़ति लोक ऐं क्लासिकी ॿोली ऐं जदीद दौर जे रंगनि जो हसीन इम्तिज़ाज नज़र अचे थो, पर अयाज़ उन में फ़िक्री ऐं कैफ़ियती नवाण, लफ़्ज़ी कोमलता, तख़लीक़ी हिसियत ऐं एहसासाती रंगीनी पैदा करे बैत खे जेका नई लफ़्ज़ियात, सोती सूंहं, फ़नी सोभिया, फ़िक्री गहराई, रूमानवी हुस्नाकी ऐं लिसानी नुदरत अता कई आहे, उहा मुनफ़रिद ऐं मिसाली आहे। हेठि अयाज़ जे बैतनि मां लोक ऐं क्लासिकी ॿोलीअ जी झलक सां गॾु कुझु लोक दानिश ते मबनी पहाकनि ऐं इस्तिलाहनि ऐं चवणनि जा चंद मिसाल पेश कजनि था। सांझी सिज लही वियो उन खां कहिड़ी पोइ, वञ न पिरी वोए मुंहिंजो जीउ झुरे पियो। हुन में ख़ासि तौर ते इस्तिलाह ऐं पहाका जेको सांझी सिज लही वञणु, मुंहिंजो जीउ झुरणु, ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बैत आहे अयाज़ जो जंहिंमें बि इस्तिलाही ऐं उनजो ख़ासि तौर ते मुहावराती ऐं चवणी वारो पहलू जेको मौजूदु आहे। जुग जुगांदर थी विया तॾहिं मिलियासीं, जॾहिं मिलियासीं ॿीहर साॻी बर्फ़ हुई। हिकिड़ो ख़्यालु त उन में फ़िक्र त पंहिंजी जाइ ते आहे, पर उन सां गॾोगॾु इस्तिलाही पहलू उनजो जुग जुगांतर या अंदरूनी जेके काफ़िया आहिनि या काफ़िए सां गॾु रदीफ़ जो जेको अंदाज़ आहे, तॾहिं मिलियासीं, जॾहिं मिलियासीं, तॾहिं ऐं जॾहिं ऐं मिलियासीं जेको आहे रदीफ़ उन में मौजूदु आहे। रदीफ़ जा ॿिया हेठि मिसाल ईंदा, पर उन सां गॾोगॾु अयाज़ वटि वैरायटी केॾी आहे। ॿोली जी हुस्नाकी, ॿोली जी नुदरत जा तमामु घणा उन में मिसाल मिलनि था। शेख अयाज़ पंहिंजनि बैतनि में रवानी, लय, रंगीनी, तरन्नुम ऐं मौज़ून लफ़्ज़नि जे जड़ाव सां संगीत जो हिकु निरालो जहान जोड़े थो, जंहिंमें आबशार धारा जहिड़ी बेसाख़्तगी, सूंहं ऐं कशिश बि आहे त पहाड़ी झरणे जे जल जहिड़ो मिठास ऐं तासीर बि। हक़ीक़त में अयाज़ जी शाइरी में ॿोली, फ़िक्र ऐं रिधम जो हसीन संगम संदसि हिकु हैरत अंगेज़ कारनामो आहे। हुन जे हर लफ़्ज़ में लहरुनि जहिड़ी रवानी ऐं हर सिट में मोतियुनि जहिड़ी माला जड़ावत अहिड़े सोतियाती संगम जो नतीजो आहे, जंहिंखे अयाज़ जहिड़ो ग़ैर मामूली तख़लीकार ऐं अंदर में सुर ऐं रिधम जो रूह रखंदड़ सिरजणहार ई तख़लीक़ करे सघे थो। इल्मु सर्फ़ियात मूजिबि लफ़्ज़नि जा केतिरा ई क़िस्म थियनि था, जन मां 3 क़िस्म ख़ासि तौर ते मुफ़रिद लफ़्ज़, मुरतिब लफ़्ज़ ऐं मुरकिब लफ़्ज़ अहम आहिनि, जन जो अयाज़ जे बैतनि में इस्तेमालु हवाले तौर हेठि मुख़्तसिर ज़िक्र कजे थो। तमामु घणो अयाज़ जे बैतनि में जेको आहे मुफ़रिद ऐं मुरतिब ऐं मुरकिब लफ़्ज़नि जा जेको आहे तजुर्बा आहिनि,
पर हिते नमूने तौर ते आउं हिकिड़ो को मिसाल ॾींदुसि जंहिंमां तव्हां अंदाज़ो करे सघंदो। मुफ़रिद लफ़्ज़ उहो लफ़्ज़ आहे जेको ख़ुदि मुख़्तियार सूरत वारो हुजे ऐं जंहिंसां का बि परवस सूरत मिलायल न हुजे त उनखे मुफ़रिद या बुनियादी लफ़्ज़ चइबो आहे। मुफ़रिद लफ़्ज़ अकेली हैसियत में ई माना वारो हूंदो आहे, उनखे वधीक मानादार जुज़नि में टोड़े न सघिबो आहे। मिसाल तौर ते थर, हस या अहिड़ा खोड़ लफ़्ज़ ॿिया आहिनि जेके उन पंहिंजे हैसियत में ई बामाना हूंदा आहिनि, उनखे टोड़े न सघिबो आहे। थर ते ककर कंठ में हस हुजे को जीअं, मुंहिंजी कविता ईअं इंड लथी उभिरे। थर, कंठ, हस इहे अयाज़ जे हिन बैत में ख़ासि तौर ते मुफ़रद लफ़्ज़नि जा मिसाल आहिनि। मुरतिब लफ़्ज़ उहो लफ़्ज़ जंहिंमें हिक या हिक खां वधीक परवस सूरतूं शामिल हुजनि त अहिड़े लफ़्ज़ खे मुरतिब लफ़्ज़ चइबो आहे। सिंधी ॿोलीअ में सु, स, कु, अ ऐं अण वग़ैरह अहिड़ियूं अॻियाड़ियूं आहिनि जेकी ॿियनि परवस सूरतुनि सां मिली मुरतिब लफ़्ज़ पैदा कंदियूं आहिनि या ठाहींदियूं आहिनि। मिसाल तौर ते सुतड़, सु प्लस तड़, सचार, स प्लस चार, सचार, अॼाण या अहिड़ा खोड़ लफ़्ज़ आहिनि जेके अयाज़ पंहिंजे शाइरीअ में इस्तेमालु कया आहिनि। या अणतोरियो, अणतोरे जो आसरो कॾहिं मूं न कयो, मूं ओरींदे अर्ट सां लही ॾींहुं वियो, चङो मञ चयो फोरो फोल त मां वञा। इन में ख़ासि तौर ते अणतोरियो लफ़्ज़ जेको आहे उहो मुरतिब लफ़्ज़ जो मिसाल आहे। उनखां अलावा अयाज़ पंहिंजनि बैतनि में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां अॻियाड़ियूं, पछाड़ियूं ऐं जोड़ मिलाए मुरतिब लफ़्ज़नि जोड़ण जा तजुर्बा पिणु कया आहिनि। जीअं सारियो सां सारियोम, मूं सारियो, निहारियोम या मूं निहारियो, सॼण जो सारियोम त आयूं हीरूं हंज में, सॼण जो सारियोम त आयूं हीरूं हंज में, जेॾां निहारियोम चोॾींहं जी चांदराण हुई। संदसि शाइरीअ में अरोग तरन्नुम, नई ताज़गी ऐं निराले मेठाज खे पिणु जनमु ॾियनि था। अयाज़ जे अहिड़नि अनोखे मफ़हूम ऐं सुरीले मुरकिब लफ़्ज़नि जा ॿ मिसाल हेठि ॾिजनि था। आऊं त वारियासो रुॻो तूं ई ॾुथ ॾहर, सारा पल पहर तूं संग आऊं तो संग आऊं संवारिया। हिन में ख़ासि तौर ते ॾुथ ॾहर ऐं पल पहर जेको आहे मुरकिब लफ़्ज़नि जा जेको आहे मिसाल आहिनि। तूं ई आरहड़ ॾींहड़ा, तूं ई मुंद मल्हार, मूं ते तुंहिंजी सार छपर छांव जीअं। त हिन में आरहड़ ॾींहड़ा, मुंद मल्हार ऐं छपर छांव मुरकिब लफ़्ज़नि जा मिसाल आहिनि। मथियनि बैतनि में ॾुथ ॾहर, पल पहर, आरहड़ ॾींहड़ा, मुंद मल्हार ऐं छपर छांव मुरकिब लफ़्ज़ आहिनि। आम ॻाल्हि ॿोल या रवाजी इज़हार तोड़े तहरीर में लफ़्ज़नि जो वर्जाउ उकताईंदड़, बदज़ेबो ऐं मायूब महसूसु थींदो आहे, पर तकरार या वर्जाउ वारा लफ़्ज़ शाइरीअ में सूंहं सरलता पैदा कंदा आहिनि। पर शर्त उहो आहे त उन्हनि जो इस्तेमालु फ़नकाराना ऐं तख़लीक़ी अंदाज़ सां थियलु हुजे। शेख अयाज़ पंहिंजनि बैतनि में उन ई वर्जीस खे सुहिणे ऐं सेबाइते नमूने सां इज़हारियो ऐं निभायो आहे। फ़नी लिहाज़ खां तकरारी लफ़्ज़नि जा आम तौर ते त तमामु घणा क़िस्म आहिनि, पर ख़ासि तौर ते ॿ अहम जेको आहे शाइरीअ में उहे इस्तेमालु थींदा आहिनि। हिकिड़ो पूरण तकरार या अणपूरो तकरार, अणमुकमिल तकरार ऐं अपूरण या जुज़वी तकरार। हिते पूरण या मुकमिल तकरार जा जेके मिसाल आहिनि उहो हिकिड़ो आऊं तव्हांजे नज़र कंदुसि त जीअं अंदाज़ो वक़्त जी बि कमी आहे। पूरण तकरार छा थो चइजे उन जी वस्फ़ छा आहे? जॾहिं को बि लफ़्ज़ जुमिले या फ़िक्रे में ॿ या ॿिनि खां वधीक भेरा साॻी हालति में सवाइ कंहिं फेरफार जे लगातार दोहराइजे त अहिड़े दोहराव वारे अमल खे इल्मु सर्फ़ मूजिबि तकरार चइबो आहे। अयाज़ जे बैतनि में पूरण तकरार जो मिसाल टिम टिम हीअड़ो रिमझिम रिमझिम रूप, टिम टिम हीअड़ो रिमझिम रूप, ससुई सूंहं अनूप, झुरी आई झोल में। हिन पहिरीं सिट में ख़ासि तौर ते टिम टिम लफ़्ज़ जेको आहे 3 दफ़ा वर्जाइजे थो ऐं रिमझिम 2 दफ़ा वर्जाइजे थो, पर उहो वर्जा सूंहंदड़ बि महसूसु थिए थो ऐं उन में रिदम बि महसूसु थिए थो। अपूरण या जुज़वी तकरार खे जेको आहे आलिम ऐं अदीब या मुहक़िक़ हीअं था बयानु कनि, कोट जंहिं फ़िक्रे या जुमिले में कंहिं सूरत जे तकरार वारे अमल में
सूरत जो पहिरियों जुज़ो या पोयों जुज़ो बदिलिजे ऐं बाक़ी जुज़ो साॻियो रहे त अहिड़े तकरार खे अपूर्ण या जुज़वी तकरार चइबो आहे। अयाज़ जे बैतनि मां नमूने तौर ते 2 मिसाल हिते ॾिजनि था। ॾेही परॾेही ॾेही विधो तो जो ॿीहर बख, परॾेही ॾेही विधो तो जो ॿीहर बख, मुंहिंजो मन मोरख पेही वियो पछताव में। इते परॾेही जो पर ख़तमु करे वरी ॾेही थिए थो त उन जी सूरत जेको आहे पहिरियों रुॻो अखर चेंज थो थिए या उनजो पहिरियों लफ़्ज़ चेंज थो थिए ऐं ॾेही में बदिलिजे थो, तंहिं करे उहो उन जे मिसाल में अचे थो। ॿुधी सुधी ॻाल्हिड़ी, ॿुधी ऐं ॿिए जी जाइ ते सीन जो जेको आहे उते तब्दील थो थिए। ॿुधी सुधी ॻाल्हिड़ी मुंहिंजो न वेसाह, तुंहिंजो मुंहिंजो ठाह, सांझी आंदो समूंड ते। इते तुंहिंजो मुंहिंजो जेको आहे उन मीम ऐं ते सां जेको आहे तब्दील थो थिए। शेख हयास पंहिंजी शाइरी में केतिरनि ई हंधनि ते इस्म तस्कीर जो इस्तेमालु करे उन में सोती मेठाज, एहसास जी सादगी ऐं लहजे जी अनोखी मासूमियत पैदा कई आहे। संदसि सिंधी माण्हू पंहिंजे आम ॻाल्हि ॿोल में इस्म सां ड़ो ड़ी या ड़ा जा अखर मिलाए इज़हार में अजीब नफ़ासत पैदा कंदा आहिनि, जेका संदन सबा झड़ाई खे ज़ाहिर कंदी आहे। अयास पिणु पंहिंजनि बैतनि में इस्म तस्कीर जो इस्तेमालु करे उन्हनि में निराली निर्मलता पैदा कई आहे। पखीअड़ा पुलार जा पिंजरे कीअं रहंदा, सूर 2-3 सहंदा जेसीं पैद पसाह जा। पखीअड़ा पखीअ मां ड़े उन सां मिलाए या ड़ो मिलाए इस्म तस्गीर पैदा कयो वेंदो आहे या इस्म तस्गीर ठाहियो वेंदो आहे। सिंध सां सिंधड़ी वेचारी काल भिटाईअ जीअं ॾिठी, उठियूं ओठारे वञनि पिया वाट ते। शेख हयास खे न रुॻो ॿोलीअ ते कमाल कुदरत हासिलु आहे, पर हुन जो शाइराणो रूह तरन सां रचियलु आहे। उन ई करे हुन जे बैतनि में निर्मल ॿोली ऐं निराले रिधम जूं कई खूबियूं मिलनि थियूं। हिते खोड़ सारा मिसाल आहिनि अयाज़ जा जेके ख़ासि तौर ते हुन ॿिटो काफ़ियो इस्तेमालु कयो आहे, रदीफ़ जो इस्तेमालु कयो अथई उन में। उन सां गॾोगॾु हर्फ़ तजनीस आहे ऐं किथे किथे पदनि खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में वरजाए उन में रिधम पैदा कयो अथई। ऐं रुॻो सिर्फ़ु हिते मिसाल हिकिड़ो ॾियां थो जेको आहे रदीफ़ ऐं काफ़िए सां गॾु रदीफ़ जो वरजा ऐं ॿिटे काफ़े जो। भञी सघंदे तूं आऊं गुज़ारत आहियां, मञी सघंदे तूं जे मां का दावा कयां। भञी ऐं मञी सघंदे तूं सां जेको आहे उहो रदीफ़ जो इस्तेमालु कयो अथई। ही चोटा ही चह चटा ॿीहर मिलंदा छा, न रुॻो ॿिटे काफ़े खे इस्तेमालु थो करे पर काफ़े सां गॾु वरी रदीफ़ खे बि इस्तेमालु थो करे। ही चोटा ही चह चटा ॿीहर मिलंदासीं, ॿीहर खिलंदासीं चप खीरोलनि वांगियां। अयाज़ हिकु ई वक़्तु घणनि ॿोलियुनि जी ॼाण रखंदड़ ऐं घणनि फ़िक्रनि जो मुश्ताक माण्हू हो। उन ई करे हिन जी शाइरीअ में सिंधी ॿोलीअ जे मक़ामी लहजनि ख़ासि करे उतरादी, लाड़ी, कोहिस्तानी ऐं विचोले जे रंग ऐं रूह सां गॾोगॾु हिंदी, फ़ारसी, उर्दू, अंग्रेज़ी ऐं अरबी ज़बान जी चाशनी बि आहे त फ़िक्री तरह उन में मशरिक़ ऐं मग़रिब जो हसीन इम्तिज़ाज ऐं संगम बि मौजूदु आहे। शेख हयास पंहिंजनि बैतनि में नफ़ासत ऐं नज़ाकत पैदा करण लाइ केतिरनि ई हल्कनि ऐं नफ़ीस लफ़्ज़नि जे इस्तेमाल सां गॾु नहवी तरकीबुनि में लफ़्ज़नि जूं अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं तब्दील करे इज़हार में रस ऐं रंग पैदा कयो आहे। नए लफ़्ज़नि जो वॾो ज़ख़ीरो संदसि बैतनि में मौजूदु आहे। लफ़्ज़नि जे हाकारी, नाकारी ऐं ज़ू मानयत सां गॾु हुन पंहिंजनि बैतनि में अनेक ॿिटनि लफ़्ज़नि, ज़मीरी पछाड़ियुनि, मानवी मसदरनि, सिफ़ाती हर्फ़नि, हर्फ़ी पछाड़ियुनि, सोतियाती काफ़ियनि जो पिणु तमामु घणो इस्तेमालु कयो आहे। इस्मनि मां फ़ेल, फ़ेलनि मां इस्म, इस्मनि मां ज़र्फ़, ज़र्फ़नि मां इस्म, इस्मनि मां सिफ़तूं ऐं सिफ़तुनि मां इस्म जोड़ण जूं अणॻणियूं खूबियूं अयाज़ जे बैतनि में नज़र अचनि थियूं, जेकी खेसि उत्तम ॾातार हुजण सां गॾोगॾु वॾे फ़नकार हुजण जी गवाही ॾियनि थियूं। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी।